गुलाम हैदर गोदड़ियो शर। नामवर बुजुर्ग शाइर ऐं सचल साईं जो तालिब फ़कीर गुलाम हैदर वलद कायम खान शर 24 रमज़ान 1215 हिजरी मुताबिक 8 फरवरी 1821 ईस्वी ते गोठ मेघो फ़कीर शर तालके ठरी मीरवा ज़िले खैरपुर मीरस में जाओ। समझ भरियो थियो तो सूफ़ियत ॾांहुं लाड़ो थियसि। आखूंद अब्दुर्रहमान महेसर जी मार्फत सचल सरमस जे तालिब फ़कीर नानक यूसुफ सां मुलाक़ात थियसि, जंहिंखां पोइ उन दरगाह जो तालिब थियो। रिवायत आहे त नानक यूसुफ ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में फ़कीर गुलाम हैदर जो हथ वठी वाली रियासत खैरपुर मीरस जे मीर अली मुराद खान टालपुर खे पारत कंदे चयो त ही टारी असांजी दुआ जी पोखियल आहे, तूं बि हिन खे दुआ जी नज़र जो पाणी ॾींदो रहिजांइ। फ़कीर नानक यूसुफ जे विसाल बाद मीर अली मुराद खान टालपुर गुलाम हैदर खे मुर्शिद जीअं समझदो हो ऐं खेसि जागीर जो परवानो लिखी ॾिनई, जेको बाद में हिन बाह जे मच में साड़े छॾियो हो। फ़कीर गुलाम हैदर जो वालिद बलोचिस्तान मां सिंध में आयो ऐं पंहिंजे कबीले जो सरदार हो, पर गुलाम हैदर सरदारी छॾे फ़कीरी जी वाट वरिती ऐं फ़कीरनि वारी गोदड़ी पाती, जंहिं सबबु गोदड़ियो सां मशहूरु हो। फ़कीर गुलाम हैदर पंहिंजे वक़्त जो क़ादिरुल कलाम शाइर हो। हिन जो कलाम सिंधी, सिराइकी, फ़ारसी, उर्दू ऐं अरबी ॿोलियुनि में मिले थो। संदसि कलाम में मिजाज़, विरह जा वरलाप ऐं वहदतुल वजूद जा नुक़्ता नुमाया आहिनि। फ़कीर गुलाम हैदर 22 जनवरी 1877 ईस्वी मुताबिक 7 मुहर्रम 1294 हिजरी में वफ़ात कई। संदसि दरगाह गोठ मेघो फ़कीर में रबियुल अवल जे 10, 11 ऐं 12 ते हर साल वॾो मेलो लॻंदो आहे। फ़कीर गुलाम हैदर गोदड़े जो कलाम दरगाह जे सजादा नशीन मियाँ बदल फ़कीर गोदड़ियो अकेडमी तरफ़ां 1960 ईस्वी में ऐं पोइ 1982 ईस्वी में छपरायो, जंहिंजो मर्तब वफ़ा नवाज़ अली शर आहे। सचल चेयर खैरपुर तरफ़ां इल्ताफ़ असीम गुलाम हैदर गोदड़े जो रिसालो जे नाले सां 2006 ईस्वी में पधिरो कयो। फ़कीर गुलाम हैदर गोदड़े जो हिकु पुटु फौलाद फ़कीर शर पिणु नामवर बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे।